27 दिसंबर 2007 ते जमहूरियत जी राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी फायरिंग में शहादत खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां मोहतरमा जे क़त्ल जी जांच कंदड़ मुल्की इदारनि ते अदम एतमाद जो इज़हार कयो वियो ऐं इहा घुर कई वई त संदन क़ाइद जे क़त्ल जी जांच गॾियल क़ौमुनि खां कराई वञे त जीअं असल हक़ीक़तूं साम्हूं अची सघनि। 2 जनवरी 2008 ते सदर मुशर्रफ क़ौम खे ख़िताब दौरान ॿुधायो त हिन सानहे जी जांच लाइ बरतानवी इदारे स्कॉटलैंड यार्ड जी मदद हासिल कई वेंदी, जंहिं लाइ बरतानिया के वज़ीर आज़म गोर्डन ब्राउन के दरख्वास्त कई वई। मैं कौम से, भाइयों और बहनों, मैं आप सब से ये कहना चाहता हूँ, पहले दिन के बाद बेशुमार इस वाक़े के फोटो क्लिप्स आई हैं, आती चली जा रही हैं, टेक्निकल एविडेंस सामने आ रही है, आई विटनेसेस के अकाउंट्स आ रहे हैं, उनकी स्टेटमेंट्स आ रही हैं। इन तमाम चीज़ों का, नए हक़ाइक़ का, नई एविडेंस का जायज़ा एक एक्सपर्ट तरीके से लेना मेरे ख्याल में बहुत ज़रूरी हो गया है अब। तो लिहाजा हमने फ़ैसला ये किया कि बरतानिया से, यूनाइटेड किंगडम से स्कॉटलैंड यार्ड की एक टीम इधर आने की रिक्वेस्ट की जाए। मैं शुक्रगुजार हूँ प्राइम मिनिस्टर गॉर्डन ब्राउन साहब का कि मैंने ये रिक्वेस्ट उनसे की तो उन्होंने ये कबूल की है और इंशाअल्लाह ताला ये टीम फ़ौरन पाकिस्तान आएगी और हमारी इन्वेस्टिगेशन टीम को हमारी इन्वेस्टिगेशन में मदद करेगी। हमारी जितने भी फॉरेंसिक या टेक्निकल एक्सपर्टीज़ महारत है, उनकी जो खला, उनकी कमज़ोरियाँ जो है, वो ये टीम इंशाअल्लाह पूरी करेगी। मुझे उम्मीद है कि ये तहकीकात स्कॉटलैंड यार्ड की टीम के साथ ये सही होंगे और तमाम शक शुबात को दूर करेंगे। सदर जी दरख्वास्त बाद स्कॉटलैंड यार्ड पुलिस जी 5 रुकनी टीम पाकिस्तान पहुंची वई आहे। टीम जो चवणु आहे त हू बेनज़ीर भुट्टो जे क़त्ल केस जी जांच में पाकिस्तानी इदारनि जी मदद कंदी। बे पासे शहीद बेनज़ीर भुट्टो जे वर आसिफ अली ज़रदारी पारां परवेज़ मुशर्रफ जे परॾेही टीम पारां जांच वारे ऐलान बाद शदीद रद्द-ए-अमल जो इज़हार कयो वियो। संदसि चवणु हो त हुकूमत खे हाणे स्कॉटलैंड यार्ड पुलिस जी मदद हासिल करण जो ख़्याल कीअं आयो, जॾहिं त शहीद बेनज़ीर भुट्टो 18 अक्टूबर ते थियल बम धमाके जी जांच लाइ हुकूमत खां स्कॉटलैंड यार्ड पुलिस जी मदद जो मुतालबो कयो हो, पर हुकूमत उन वक़्तु संदसि ॻाल्हि न मञी। शहीद बेनज़ीर भुट्टो जे बर आसिफ अली ज़रदारी पारां चयो वियो आहे त इन सानहे जी जांच लाइ गॾियल क़ौमुनि खां मदद हासिल कई वञे त जीअं असल हक़ीक़तूं साम्हूं अची सघनि। बरतानिया जे जग मशहूर स्कॉटलैंड यार्ड पुलिस इन खां अॻु में पाकिस्तान जे पहिरें वज़ीर आज़म लियाकत अली खान जे क़त्ल ऐं मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल केस जी जांच लाइ पाकिस्तान अची चुकी आहे, जॾहिं त शहीद बेनज़ीर भुट्टो जे क़त्ल जी जांच लाइ स्कॉटलैंड यार्ड पुलिस जे पाकिस्तान पहुचण बाद केतिरनि ई हल्कनि में इहा ॻाल्हि पिणु बहस हेठि आयल आहे त छा आलमी लेवल ते मशहूरी माणींदड़ स्कॉटलैंड यार्ड पुलिस मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे क़त्ल केस में मुलविस जवाबदारनि जो पतो लॻाए सघंदी। स्कॉटलैंड यार्ड नाले ही इदारो बरतानिया जे जग मशहूर मेट्रोपॉलिटन पुलिस सर्विस जो हेडक्वार्टर आहे, जंहिंजो बुनियाद मेट्रोपॉलिटन पुलिस जे अमलदार सर रॉबर्ट पील 29 सेप्टेम्बर 1869 में विधो, जंहिंजो हेडक्वार्टर व्हाइट हॉल घिटीअ जे भर में हुयो। साल 1890 में जॾहिं इदारे जी बिल्डिंग खे विक्टोरिया एम्बिकमेंट में मुंतक़िल कयो वियो त संदसि नालो तब्दील करे न्यू स्कॉटलैंड यार्ड रखियो वियो, जॾहिं त साल 1967 में हिन इदारे खे संदसि मौजूदा बिल्डिंग में मुंतक़िल कयो वियो हो। बरतानिया जे हिन पुलिस इदारे में शुरू वारनि ॾींहनि में पुलिस एहलकारनि जो तादादु 1000 हो, जेको 1890 में वधी 13000 थी वियो। स्कॉटलैंड यार्ड पुलिस जासूसी में पंहिंजनि कारनामनि सबबि बैनुल अक़वामी मंझता हासिल कई आहे। हिन इदारे ॾोहनि जी पार ताईं पहुचण में पंहिंजो नालो पूरी दुनिया में मञायो आहे। इहो ई सबबु आहे जो केतिरनि ई जग मशहूर अदीबनि पंहिंजनि नॉवेल्स ऐं कहाणियुनि में स्कॉटलैंड यार्ड सां तालुक़ु रखंदड़ पुलिस ऑफिसर्स ऐं जासूसनि खे पंहिंजो हीरो बणायो आहे। जंहिंजो वॾो सबबु इहो आहे जो दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में संदनि कारनामा नुमाया आहिनि। हिन वक़्तु पाकिस्तानी हुकूमत स्कॉटलैंड यार्ड पुलिस फोर्स के पाकिस्तान घुरायो आहे, पर इहो पहिरियों भेरो न आहे जो पाकिस्तान हुकूमत स्कॉटलैंड यार्ड पुलिस खे मदद लाइ घुरायो हुजे। गुज़िरियल 60 सालनि में सियासी रहनुमाउनि जे क़त्ल जी जांच में पिणु खेनि मदद लाइ घुरायो वियो आहे। अॼु खां 56 साल अॻु जॾहिं रावलपिंडी जे लियाकत बाग में मुल्क जे पहिरें वज़ीर आज़म लियाकत अली खान खे फायरिंग करे क़त्ल कयो वियो, उन वक़्तु ॾोकी अपोज़िशन पार्टियुनि पारां क़त्ल जी जांच लाइ परॾेही माहिर घुराइण जी घुर कई वई हुई,
वॾे मारनि खे घुराइण जो मुतालबो इन लाइ कयो वियो हो त ओपोज़िशन पार्टियुनि लियाकत अली खान जे क़त्ल में हुकूमती अहलकारनि जे मुलविस हुजण जो इल्ज़ाम पिया हयां, जिते हुकूमत शुरू में स्कॉटलैंड यार्ड जी मदद वठण खां इनकार कयो हो, पर बाद में जांच लाइ स्कॉटलैंड यार्ड जा माहिर पाकिस्तान घुराया विया, पर खेनि कुछ ही हफ़्तनि में वापसि मोकिलियो वियो। मुल्क जे पहिरें वज़ीर आज़म लियाकत अली खान जी मौत जे ठीक 45 सालनि बाद जॾहिं शहीद बेनज़ीर भुट्टो जे भाउ मुर्तज़ा भुट्टो खे संदसि घर अॻियां फायरिंग करे क़त्ल कयो वियो, त उन वक़्त बि संदसि वज़ीर आज़म भेण बेनज़ीर भुट्टो स्कॉटलैंड यार्ड पुलिस जी टीम खे मदद लाइ घुरायो, पर पाकिस्तानी हुकूमत ऐं जांच इदारनि पारां साणनि ताउन न करण ते स्कॉटलैंड यार्ड जी टीम जांच अध में छॾे रवानी थी वई। वरी हाणे टियों भेरो पाकिस्तानी हुकूमत पारां स्कॉटलैंड यार्ड जी टीम खे शहीद बेनज़ीर भुट्टो जे क़त्ल केस जी जांच लाइ घुरायो वियो आहे, पर हाणे सवाल इहो थो पैदा थिए त छा हिन भेरे बर्तानिया जे जग मशहूर जासूसी इदारे जा अमलदार हिन क़त्ल जा असल कारण ॻोल्हे लहंदा, या माज़ीअ जियां पाकिस्तानी रियासत जो रवैयो खेनि टीहर वापसि वञण ते मजबूर करे छॾींदो। इहे कुझु अहिड़ा सवाल आहिनि जेके हिन वक़्तु हर ज़हन में मौजूदु आहिनि ऐं हर ज़हन इन्हनि जा जवाब ॻोल्हे थो।